टंडुजान मोहम्मद भट्ट सां ॾाझेरो मोरी लॻ ॻोठ घोगड़ू माछी वासी नूर मोहम्मद माछी मीडिया अॻियां दाहें ते ॿुधायो त हू गुज़िरियल केतिरनि सालनि खां रहीम पठाण वटि माल चाढ़ींदो रहियो आहे पर खेनि पंहिंजी महिनत जो अजूरो अदा न कयो वियो। नूर मोहम्मद मूजिबि रहीम पठाण मुख़्तलिफ़ बहाना करे रक़म ॾियण खां इनकार करे रहियो आहे ऐं बार बार घरण बावजूदि खेसि धिका धमकियूं ॾिनियूं पई वञनि। मुतासिर पुलिस जो चवणु आहे त जॾहिं हिन मजबूर थी कमु छॾण जो फ़ैसिलो कयो त रहीम पठाण संदसि ख़िलाफ़ु थाणे ते NC दाख़िल कराई जे त हू मूंखां 10 लख घुरे थो, जंहिंखां पोइ पुलिस बि खेसि बार बार थाणे घुराए ज़हनी दबाव विझणु शुरू कयो। नूर मोहम्मद इल्ज़ाम हयो त पुलिस रहीम पठाण ऐं मीर मोहम्मद ख़ान पठाण जुडो बासी पठाण जे असर हेठि अची खेसि नाजाइज़ तौरु तंग करे रहियो आहे, जेको नूर मोहम्मद माछी मूजिबि रहीम पठाण वटि संदसि 4 लख रुपयनि खां वधीक उजूरो बाक़ी आहे, जेको अदा न कयो पियो वञे। मुतासिर पुरत मीडिया ज़रिए वसवारनि आला अख़्तियारनि खां पुरज़ोर अपील कई आहे त हिन मामले जो नोटिस वरितो वञे ऐं संदसि बक़ाया रक़म वापसि कराई वञे। पुलिस जे मुंबई न नाजाइज़ कार्रवाइनि जो जांच कई वञे ऐं खेसि संदसि ख़ानदान खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।